नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त इलेक्शन कमीशन सिंध असैम्बली जे मेंबरनि जी माली असासन जा तफसील पधरा करे छॾिया। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह 23 करोड़ 35 लख रुपए खां वधीक असासन जो मालिक है। हिन वटि 1.5 करोड़ जी मालियत जूं 2 गाॾियूं आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर अमर जे तरफ़ां 100 तोला सोन तोहफ़े में मिलियो। हिन जी धीउ जे नाले ते DHO में 3 करोड़ रुपए जी मालियत जा 2 प्लाट आहिनि। सिंध असैम्बली जे स्पीकर आगा सुराज दुरानी 10 करोड़ 20 लख रुपए खां वधीक असासन जो मालिक है। फरियाल टालपुर 39 करोड़ खां वधीक असासन जी मालिक है। हिन वटि 980 ग्राम जा ज़ेवर ऐं 1 करोड़ रुपए खां वधीक मालियत जूं 3 गाॾियूं आहिनि। तइलीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी वटि 2 करोड़ 31 लख रुपए जा असास आहिनि। सिंध जे तइलीम वारे वज़ीर सईद गनी वटि 100 तोला सोन। इलेक्शन कमीशन मूजिब सिंध जे इतलात वारे वज़ीर नासिर हुसैन शाह 31 करोड़ रुपए खां वधीक जो असासन जो मालिक है। हिन वटि 477 तोला सोन ज़ाहिर है। सिंध जे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल वटि 9 करोड़ 28 लख रुपयनि जा असास आहिनि। PTI अॻुवाण फिरदोश शमीम नकवी 33 करोड़ 40 लख ऐं PTI अॻुवाण हलीम आदिल शेख वटि 2 करोड़ खां वधीक असासन जी मालिक आहिनि। यादि रहे त इन खां अॻु इलेक्शन कमीशन सेनेटर्स जे मेंबरनि जी असासन जा तफ़सील जारी कया। ताज मोहम्मद आफरीदी अमीर तरीन सेनेटर है, जंहिं जे असासन जो अंग 1 अरब 22 करोड़ खां वधीक है। जॾहिं त अमीर जमायत इस्लामी सुराज हक़ गरीब ट्रेन सेंटर, जंहिं वटि 3 लख खां वधीक असासन मौजूद है। सेनेटर चेयरमैन सादिक संजरानी जे असासन जी मालियत 100 करोड़ 53 लख रुपया। डिप्टी चेयरमैन सेनेट सलीम मांडली वाला 6 करोड़ 77 लख रुपए जे असासन जो मालिक है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।